अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। तमाम ॾिसंदड़नि खे नाथ ख़ान शौकत हुसैन चंडी तरफ़ां सिक भरियो सलाम। दोस्तों, अॼु असां तमामु सिंध जे भलोड़ फ़नकार फ़क़ीर सोढल लगारी जे कुझु मुख़्तलिफ़ अनमोल गुफ़्तगू जेका असां सां फ़क़ीर जा कुझु क्लिप उहे अव्हांखे ॾेखारींदासीं, ॿुधाईंदासीं। फ़क़ीर जी महफ़िल जो कलाम बि अव्हांखे जग मशहूर कलाम जो फ़क़ीर सोढल लगारी जो हुयो, वाह वाड़े चढ़ा तेरा सोना वाजा वजदा है, वो ॿुधाईंदासीं। कि असां चैनल ते नवां आहियो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कमेंट कयो। ऐं डिस्क्रिप्शन में फ़क़ीर सोढल लगारी जा नातूं ऐं इंटरव्यू अव्हांखे मिली वेंदा। उनखां अलावा असां सजेस्ट वीडियो में अव्हांखे फ़क़ीर सोढल लगारी जा कुझु कलाम ऐं ॿोल अव्हांखे ॾेखारींदासीं। त हलूं था वीडियो जी तरफ़। फ़क़ीर सां जेके असांजी बेहतरीन वीडियो क्लिप्स आहिनि उहे अव्हांखे ॾेखारियूं था। उनखां पोइ अव्हांखे कलाम बि ॾेखारियूं था। असांजे चैनल ते जेके नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कमेंट शेयर कजो, जीअं ही पोस्ट ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे। साईं सदाईं करीम थी सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीम अचो मोहब्बत गॾिजी उस्ताद बुखारी जी शाइरी यादि मूंखे अची वियो आहे त काश जुड़ो हुजां इंसाफ़ आहे ख़ुदा वटि पर मूंखां ईअं पुॼिया समुंडनि खां जो खसियां सहारा खे ॾेई छॾिया। बचपन की मोहब्बत को दिल से न भुला देना। बचपन अजीब शइ आहे। मां नंढनि ॿारनि खे चवंदो आहियां अलाह सां माटा अलाह बेपरवाह मासूम बेपरवाही हूंदी त मां चइनि सालनि जो अमर गुज़ारे पोइ अमां वई त बाबे ॿी शादी कई 3 साल खां पोइ ऐं ॾुतड़ जी कमकार मज़दूरियूं करे माशाल्लाह 80 में बि शौक़ु थी वियो। उस्ताद कयूं अहमद शाह ॻाईंदो अॻे बि हुसी एक्टर ते। तंहिंखां पोइ ऐं बाजो सिखियो, उनखां उस्ताद खां कलाम सिखिया ऐं उन खां पोइ माशाल्लाह कुदरत वारी 90 खां पोइ ॾात ॾिनी। हूं त ॻाईंदो हुउसि तर में, पोइ इन खां पोइ कैस्टूं ॻाल्हियूं पहिरीं कलाम इहो चयो अरे लोगो तुम्हारा क्या 90 में ॻायो आहे, 97 में अब्दा ॻायो आहे, पोइ घणनि ई ॻायो आहे। उन ख़ूबसूरती ख़र्ची आहे। हू चवंदो आहे जिते पार्क ॾिसो गुल ॿूटा ॾिसो का ख़ूबसूरती ॾिसो उते चओ सुभाणे लाता ऐं उते तंहिं करे मुंहिंजो गुलनि ॿूटनि सां हींअर प्यारु आहे। ऐं जेका ख़ूबसूरती नज़र ईंदी आहे उनखे सलाम कंदो आहे। पर काइनात जो साईं सदाईं करीम ते संस्कार अंग्रेज़नि बि मूंखे मञियो आहे। दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीम धरती जी काइनात में रहंदड़ माण्हू सभु कुझु कई। अहिड़ो पैगाम शायदि ॿिए कंहिं बि कोन हूंदो। ऐं लतीफ़ साईं मां केतिरो मुतमइन आहे, का हद न आहे। साईं सदाईं करीम ते सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीम। असां लतीफ़ जी नगरी आहियूं। अचो पाण में गॾिजी उस्ताद बुखारी जी शाइरी यादि मूंखे अची वियो आहे त काश जुड़ो हुजां इंसाफ़ आहे ख़ुदा वटि पर मूंखां ईअं पुॼिया समुंडनि खां जो खसियां सहारा खे ॾेई छॾिया। वॾेरनि खां खसी शुकरान ग़रीबनि खे ॾेई छॾिया। अलाह करे ख़ुशि हुजो। अचो हिकिड़े जा हर नथी थियऊं। ऐं तालीम मां माशाल्लाह बाबे साईं मूंखे कोन पढ़ाए सघियो, ग़रीब हुआसीं। मैट्रिक में पर प्राइमरी तालीम आहे मूंखे 5 दर्जा इहो पढ़ियो आहे। तीअं मुंहिंजो इख़बार जो मवाद आहियां। ऐं इनजे करे अचो तालीम अॻिते वधायूं ऐं आऊंगा हींअर बि चवंदो आहियां काश ऐं हिकिड़ो दर्जो अंग्रेजी पढ़ंदो आहे। पढ़ो सही पर हिकिड़ा पढ़ंदा आहिनि या कढ़ंदा आहिनि, कढ़ो न थींदो साईं।
अचो मोहबत को